बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम साइंस ताक़सिन सां गॾु मां आहियां सईद अहमद तुनियो। असांजो हीउ प्रोग्राम आबादगार ॿाहिरनि जी ॼाण लाइ लाइव पेश कयो वेंदो आहे असांजे ICT पेज जे फेसबुक पेज ते रोज़ाना 2 वॻे। ऐं हीउ आबादगार ॿारनि जे लाइ जेको प्रोग्राम पेश कयो थो वञे उहो एग्रीकल्चर एक्सटेंशन जे तावन सां हुनजे पेज ICT जे पेज ते पेश कयो थो वञे। ऐं जंहिं वक़्तु बि तव्हां विज़िट कंदा ऐं तव्हांखे असांजे पेज लाइव मिलंदो, रिकॉर्डेड मिलंदो। असां वटि हिन प्रोग्राम में असांजो जेको ज़रई माहिर आहे उहो असदुल्ला सोलंकी साहिबु आहे। असदुल्ला सोलंकी साहिबु एडिशनल डायरेक्टर आहे ट्रेनिंग। ऐं साईं असांखे प्रोग्राम में वक़्तु फ़वक़्तनि टाइम ॾींदा आहिनि। आबादगारनि जे लाइ जेका डिस्कस आहे उहा साईं सां कंदा आहियूं ऐं आबादगारनि खे सुठी ॼाण मुहैया करण में साईं जन जो तमामु जेको तजुर्बो आहे उहो बरोकार लाइ अची थो वञे। साईं खे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। महिरबानी। साईं असदुल्ला सोलंकी साहिबु, असां पंहिंजे गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं। असांजे इलाइक़ो लाड़काणो डिवीजन जंहिंमें सारियुनि जो फसल आबादगार पंहिंजे ज़मीन ते पोखे रहिया आहिनि। इन जो सबबु जेको आहे उहो कहिड़ो तव्हांजी नज़र में महसूसु थिए थो त आबादगार हाइब्रिड तरफ़ छो वञी रहिया आहिनि? उन्हनि खे कहिड़ो बेनिफिट हाइब्रिड में आहे? या हाइब्रिड जी मैनेजमेंट ऐं OP वैरायटी जी मैनेजमेंट में जेको बुनियादी तौर ते फ़र्क़ु आहे उहो बि आबादगारनि जे लाइ असांजे लाइ तव्हां डिस्कस कंदो? आबादगारनि खे शिकारपुर ऐं शिदातपुर जे इलाइक़े में आबादगार OP वैरायटी जेका फाइन वैरायटी आहे उन तरफ़ उनखे पोखण जे लाइ जी आबादगार भाइरो, असां माज़रत घुरूं था फ़नी ख़राबी जे करे, जो आवाज़ में डिस्टर्बेंस हूंदी। ऐं असांजी गुफ़्तगू असद साहिब सां जारी आहे। असदुल्ला सोलंकी साहिब खे असां क्वेश्चन रखियो आहे त जेके आबादगार हाइब्रिड वैरायटी पोखनि था ऐं OP वैरायटी पोखनि था उन में मैनेजमेंट जो छा फ़र्क़ु आहे? ऐं ॿियो जेको OP वैरायटी आहे उन में एरी 6 खां पोइ जेको फाइन वैरायटी आहे जेका शिकारपुर ऐं शिदातकोट में आबादगार पंहिंजे फसलनि ते पोखनि था, पंहिंजी ॿनी में पोखनि था, उन में मार्केट वैल्यू उनजो केतिरो उन्हनि खे मिले थो पियो, बेनिफिट केतिरो आहे? साईं सां उहा गुफ़्तगू असांजी रहंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। तमामु ही अहम सुवाल आहे, ख़ासि तौर ते वैराइटीज़ जे बारे में। त असां वटि आख़िर आबादगार इन तरफ़ ॾे रुझान हुन छो वधियो? ऐं सबबु इन जो मेन सबबु असां वटि इहो आहे त असां वटि पाणीअ जी ॾींहों ॾींहुं शार्टेज थी रही आहे। ऐं शार्टेज जे करे पाणी असां वटि तमामु घणो, ख़ासि तौर ते लाड़काणो डिवीज़न सॼी ओवरऑल सिंध में जेको वक़्त ते शेड्यूलिंग हूंदी त उन में छो त असां वटि जेके बि OP वैराइटीज़ आहिनि तमामु सुठियूं बहितर कोर्स वैराइटीज़ में हाई यील्डिंग वैराइटीज़ IR6 तमामु बहितरीनु वैराइटी जेका तक़रीबन 80 खां 90 मण हुन में पोटेंशियल फी एकड़ ते पैदावार ॾियण जो हुयो। उन खां सवाइ जेके असांजी निया न्यूक्लियर इंस्टीट्यूट ऑफ एग्रीकल्चर जी वैराइटीज़ आहिनि, शानदार आहे, सरशार आहे, त इहे वैराइटीज़ में बि तमामु सुठो पोटेंशियल, पर इहे वैराइटियूं आहिनि अघटियूं जिन जी माना पोखाई असां वटि जॾहिं असां वटि पाणी वाफ़िर मक़दार में हो, पाणीअ जी एॾी शार्टेज न हूंदी त तॾहिं असां वटि इहे जून जे महीने खां वठी हिननि जो माना जेको आहे सो ट्रांसप्लांटिंग शुरू थींदी वेंदे जुलाई जे माना एंड ताईं 20 जुलाई ताईं, जंहिंमें असांजे पर छा थियो त पाणी जॾहिं असां वटि शार्ट थी वियो ऐं पाणी देरि सां अचणु लॻो त असां वटि लेट वैराइटीज़ में काई बि हाई यील्डिंग OP वैराइटीज़ उठाई
जंहिंमां असां वधि में पैदावार वठी सघूं। हाणे इन जे करे पोइ आबादकारनि खे हिकु छो त जेके असां वटि लेट वैरायटी मौजूदु हुयूं ओपी वैराइटीज़, त उन्हनि जी माना 50-60 मणनि खां वधि पोटेंशियल हुई। त आम एवरेज जेका आबादकार वठे पियो त तमामु थोरी बि वठे। जॾहिं खां हीअ जेके असांजूं हाइब्रिड जिन्सूं अची वियूं 2000 खां पोइ, 2004 खां पोइ, त उन में तमामु जेका पैदावारी सलाहियत सुठी, शॉर्ट ड्यूरेशन वारियूं, 90 खां 100 ॾींहंनि में तयारु थी पियूं वञनि। ऐं उनजो वक़्तु बि असांजे पाणीअ जे हिसाब सां, छो त असां पाणी डिले थियो त माना उन में असां पहिरियों त बेजारो थिए पियो, 20-25 ॾींहंनि जो बेजारो, ऐं इन्हनि जो जेको आहे पोइ तक़रीबन असां वटि पाणी जेको आम थिए थो त उहो थिए थो असां वटि जुलाई जे माना जेको आहे 10 खां पोइ आम अची थो वञे। त उन में आबादकारनि इहे पोखणियूं शुरू कयूं, जंहिंसां माना हुननि खे जेको आहे तमामु आम वैराइटीज़ जे निस्बत जेको आहे हुननि खे तमामु सुठी पैदावार लॻी। ऐं छो त आबादकार खे खपे पैदावार, पोइ ज़ाहिर आहे जंहिं वैराइटी मां हुनखे वधि पैदावार मिलंदी उन ते हू डाइवर्ट थी वेंदा, उन तरफ़ मुंतक़िल थी वेंदा। अहिड़े नमूने सां असांजा आबादकार ॿाहिरि इन तरफ़ अची विया। हाणे मैनेजमेंट जे हवाले सां ॾिसिजे त जेके असांजूं ओपी वैराइटीज़ जीअं मां अॻु में गुज़ारिश कई, जेके बि मौजूदु आहिनि उन्हनि जो पोटेंशियल जेको आहे तक़रीबन 80 खां 90 मण पोटेंशियल ऑन एवरेज जेको आबादकार वठे पियो, त एवरेज उन्हनि जी तमामु घटि ई 50-55 मण ताईं फी एकड़ ताईं ॾियनि पियूं। जॾहिं हे अची वियूं त इन्हनि जी एवरेज बि सुठी हुई जेका असां, ऐं इन में जेको आहे हाणे जॾहिं हाई यील्डिंग हूंदियूं त उन्हनि खे ज़ाहिर आहे रिक्वायरमेंट जेका खुराक जी रिक्वायरमेंट आहे उन में फ़र्क़ु हूंदो। जी असद साहब, असां जेके आबादकारनि जे हवाले खां जेको क्वेश्चन बि रहियो आहे इहो बि रहियो आहे त कंपनी जेका वाइदो करे थी पई हाइब्रिड जे हवाले खां 140 मण, ऐं आबादकारनि वटि उहा 140 मणनि ते कंहिं आबादकार वटि त मुनाफ़ा बख़्श जेका सारियुनि जी पोख आहे उन करण जे लाइ जेके बुनियादी सबब आहिनि, कारण आहिनि, आबादकार केतिरे ताईं उन सबबनि खे पंहिंजे ॿनीअ में यूटिलाइज़ करे थो या इस्तेमालु करे थो, त उहो तव्हां छा पंहिंजी फील्ड जे अंदरि जेको ॾिठो आहे उहो कीअं महसूसु थिए थो तव्हांखे? त आबादकार कहिड़े नमूने सां मैनेजमेंट करे थो पियो, जंहिंमें के ग़लतियूं आहिनि जेके आबादकार करे थो? असां चाहियूं था त उहे निशानदियूं हिन प्रोग्राम जे तवसत सां उहे निशानदियूं कनि त आबादकार कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं करे सघे थो, ऐं उनखां ग़लतियूं थियनि हिकिड़े दानिस्ता या गैर दानिस्ता जेको ॼाणी वाणी इहा मजबूरी तरह ते जेको आहे, मिसाल तौर ते पाणी लेट अचणु या पाणी जा वारा जो हुजणु या गंदगाह जो फुटी अचणु, उनखे देरि सां उनजो ख़त्मु मुकणु, अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं ग़लतियूं आहिनि जेका असां हिते पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस करणु चाहियूं था। त पहिरीं बुनियादी तौर ते जेका ग़लती आबादकार खां थिए थी ॼाणी वाणी या गैर शौरी तौर ते, लाशौरी तौर ते, उहा कहिड़ी आहे? साईं, हाणे त हाइब्रिड जिन्सूं जेके आहिनि न इहे आहिनि इम्पोर्टेड जिन्सूं, चाइना जी क्लाइमेट में इहे तयारु थियनि था, या कुझु कंपनियूं जेके आहिनि असांजे बदीन में बि माना जेको आहे हिन जो सीड प्रोड्यूस माना कनि था। असांजे लोकली इन्वायरमेंट जे हिसाब सां हुननि जी मैचिंग न आहे। पहिरियों त इहो आहे पोटेंशियल जेको ॿुधाइनि था 120 मण या 130-140 में, यकीनन इन्हनि में हूंदो आहे, इन्हनि में हूंदो न पर आहे, यकीनन आहे। त हाणे इन में जेको फील्ड में असां पंहिंजी सुपरविजन में जेके हाइब्रिड असां कराया आहिनि उन में असां जेको आहे 100+ माना 105-110 मण ताईं बि असां पैदावार फी एकड़ वरिती आहे। हाणे उन में सार संभाल फसल जी बहितर नमूने सार संभाल कजे। उन में सभ खां पहिरियों जॾहिं असां प्लान ठाहियूं था त मूंखे हाइब्रिड जिन्स पोखणी आहे, सभ खां पहिरियों असांखे ॾिसणो आहे पंहिंजे पाणीअ जी सूरत हाल खे। छा जॾहिं असांजो पाणी मौजूदु आहे, छा वक़्तु उनजो सही प्रॉपर वक़्त ते असां पोखियूं था? सही वक़्त ते जेकॾहिं असां हाइब्रिड न लॻाईंदासीं, घणो अगाटो उन खे खणी ईंदासीं त उन सां बि असांजी पैदावार ते यकीनी तौर ते माना जेको आहे असरु पवंदो, पैदावार असांजी घटि थी वेंदी। हिन जो सही वक़्तु, छो त हीअ 90 खां 100 ॾींहंनि में तयारु थींदड़ शॉर्ट ड्यूरेशन वैराइटीज़ आहिनि। जेकी शॉर्ट ड्यूरेशन हूंदियूं आहिनि असां हुनखे चवंदा आहियूं वापस शॉर्ट जिन्सूं, जेकी घटि पीरियड में 90 खां 100 ॾींहनि में पंहिंजो वेजिटेटिव ग्रोथ जेका आहे उहा पूरी करे ऐं जेको आहे असांजो अनाज उन में तयारु थी वञे। जॾहिं जेके असांजूं ओपी वैराइटीज़ आहिनि, जेके अगाटियूं वैराइटी जेके आहिनि, उहो स्टॉक जेको आहे उहो तक़रीबन 120 खां 140 ॾींहं बचे। त हाणे असांखे जेको आहे हाइब्रिड जेका थोरे वक़्त में ऐं सुठी पैदावार ॾिए थी, पर उन जेके वक़्तु जेकॾहिं असां अगाटो करे छॾींदासीं लेट जी जॻह ते, असुल में असांजे उत्तर सिंध में ख़ासि तौर लाड़कान डिवीज़न में हिन जो सही वक़्तु जेको आहे 25 जुलाई खां पोइ जो आहे। जेकॾहिं असां हिनखे 10 जुलाई ते रोबो करे छॾींदासीं, ज़ाहिर आहे त जेॾीमहिल फ्लावरिंग स्टेज ईंदी त उन वक़्तु असांजी जेको आहे इलाइक़े जो जेको टेम्परेचर आहे उहो 40+ हूंदो आहे। त इन में छा थींदो त असांजी जेको आहे वैराइटी जी माना अनाज ते धकु थींदो, किथे कचा पका चांवर हूंदा सही नमूने सां माना उन दाणो न भरिजंदो,
अनु त लहंदो कखे असांजो फसल तमामु बहितर बीठो हूंदो पर जी। सही वक़्त ते न लॻाइण करे असांजे पैदावार खे तकड़ो लॻी वेंदो। हम्म। उन खां ॿिए नंबर ते जॾहिं असां रोंबो थी वियो सही वक़्त ते बि असां पंहिंजो बराबरि नमूने सां कयो आहे। उन खां पोइ आहे सार संभाल। हाणे सार संभाल में जेके मरहला अचनि था त असांखे सभ खां पहिरियों जेको असां रोंबो कयो आहे त उन में प्लांट पॉपुलेशन जेको असांजो एकड़ आहे उन में प्लांट पॉपुलेशन 80,000 खां वठी 1 लख मरायूं लॻल हूंदियूं त यकीननि असांजी पैदावार असां खणी सघूं था। सभ खां पहिरियों असांखे यकीन करिणो आहे त पोइ भई आहे उन लाइ आबादगारनि खे छा करणु घुरिजे। उन में असां वटि ॿाहिरनि मुल्कनि में रसीअ रस्ते मुक़ररु जेको हुन मुफ़ासिलो आहे 9 इंचनि ते हिकिड़ी रसी जेका आहे उहा तय थियल मुफ़ासिले ते निशान ते 9 इंचनि ते 9 इंचनि या 8 इंच जी मराई मुफ़ासिले ते असां मराई कतार में बि लॻंदा ऐं यकीननि तौर ते उहे लॻंदा त हेतिरा असां लॻायासीं हर हिकु निशान ते। पर असां वटि इहो तरीक़ो मुरवज न आहे, टाइम कंज़्यूमिंग आहे, माण्हू उन में माना जेको आहे इन जे करे माना इंट्रस्ट नथा वठनि त इन में घणो वक़्तु थो लॻे। रसियूं ठाहे करे माना हिकु साइड खां रसी ॿारे सॼी जेतिरी हुजे वरी पासनि खां ॿियूं रसियूं अचनि, 2 माण्हू हुनखे रसनि खे कढंदा अचनि। असां वटि हूंदो आहे लस तरीक़ो। लस तरीक़ो आम तौर ते हाणे इहो थी वियो आहे त जेके हारी ॿाहिरि आहिनि उहे बि ठीके ते ॾेई था छॾनि। बाबा जेको आहे मज़दूर वठी आया हुनखे ठीके ते बाबा हे असांजा 5 जरेबनि 10 जरेबनि इहे असांखे रुते ॾियो। हाणे उन में जेको ठीके ते खणंदो ज़ाहिर आहे उहो चवंदो त मां वधि में वधि जेको आहे जल्दी करे जेको आहे ॾींहं में पंहिंजो घणो कमु मोकिलायां, घणा ॿार कयां त जीअं मूंखे जेको आहे पंहिंजी जेका मज़दूरी वधीक ठहे। त उन में सवलो तरीक़ो आहे पंहिंजूं असांखे मराइनि जो तइदादु 80,000 खां 1 लख करण जे लाइ जेके आबादगार ॿाहिरि मज़दूर किराए ते वठी था अचनि या ठीके ते ॾियनि था उहे रोंबो जीअं कनि था त उन्हनि वटि हिकु पंहिंजो असांखे फ्रेम ठाहिणु घुरिजे। मुस्तक़िल तौर ते हिकिड़ो फ्रेम उनजी माप केतिरी हुजे? माप 4 मीटर जा 4 अध इंच जा पाइप सैनिटरी स्टोर ते मिली वेंदा। सैनिटरी जा पाइप अध इंच जा, पर उनजी जेका लेंथ हुजे उहा हुजे मीटर। 1 मीटर जा 4 पाइप। 4 पाइप ठीक है। ठीक है। उनमें 4 एल्बो लगाए करे असां हिकिड़ो चौकुंडो मीटर स्क्वायर जो फ्रेम ठही वेंदो। ठीक है। ठीक, उहो फ्रेम खणी करे असां वटि जेके माना कमदार हुजे या जेको सुपरवाइज़र असांजे ज़मीन जो आहे या ज़मीनदार ॿाहिरि पाण ख़ुदि जेको रोंबो जंहिंमें थी रहियो आहे त उनजे मथां बि पंहिंजे सुपरविजन में पंहिंजी नज़रदारी में रोंबो कराइनि। हाणे रोंबे वारा जंहिंमहिल रोंबो कनि त जंहिंमहिल जेको ॿार करे टुकड़ा करे विया आहिनि त उन में हू रखी ॾिसनि फ्रेम 3 चेंज आहिनि ते रखी ॾिसनि त जेकॾहिं उन फ्रेम जे अंदरि असांजी मरायूं जेके लॻायूं आहिनि उन्हनि रोंबो कयो आहे उन्हनि मरायुनि जो तइदादु 20 खां 25 मरायूं उन मीटर जे फ्रेम में अची वञे, मीटर स्क्वायर वारे फ्रेम में, त यकीन सम्झो जेके 20 मरायूं लॻल हूंदियूं त असांजे एकड़ में 80,000 जो रोंबो थी रहियो आहे। जेका ॿुधाई आहे ॻाल्हि तमामु बहितरीनु ॻाल्हि ॿुधाई आहे। माना फ्रेम हर हिकु आबादगार या हारी पाण वटि रखे रोंबे करण खां बाद में 3 या 4 हंधनि ते रखे त 3 या 4 असद साहिब जेको आहे तव्हां ॿुधायो त 3-4 हंध जेके आहिनि उहे साॻी जॻह ते आहिनि या मुख़्तलिफ़ ॿारे जी मुख़्तलिफ़ जायुनि ते रखी ॾिसनि। असेस कयूं असां त एवरेज जी जी हिकिड़ी कुंड खां थोरो अंदरि, कुंड खां अंदरि विच तां वरी ॿारे जे ॿिए पासे खां जेको आहे 4 कुंडूं ऐं 5 विच ते इहा कढी करे उनजो पोइ छा करे उन जोड़ कनि उनखे जेके मरायुनि जो तइदादु अचे उन जोड़ करे 3 दफ़ा असां माप था वठूं त 3 सां वंड कनि या 5 दफ़ा वठंदा त 5 सां वंड कनि त इहा असांखे एवरेज ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं आबादगार वार एवरेज असद साहिब चवे थो त 25 ॿूटा अची था वञनि त मतिलबु आहे लख, ऐं जेकॾहिं 20 अचनि त 80,000 ठीकु आहे। 80,000 जा जेके ॿूटा आहिनि उहो जेकॾहिं 2 तीला असां लॻायूं था त इहे 80 ऐं 80 असांजो 1,60,000 ॿूटा थी था वञनि। जी असां साईं इन में प्लांट पॉपुलेशन जॾहिं यकीनी थी वेंदी असांजी त बाबा जेको आहे असांजा 80,000 खां 1 लख मरायूं लॻनि थियूं जी। छो त असां वरी जेको आम तौर ते आम आबादगारी जी ज़मीन जी माप कई आहे, छो त असां डेमो कयूं था इन शइ जो नुमाइशी बि कंदा आहियूं आबादगारनि वटि जी। हाणे भरिसां वारो जेको आबादगार जो प्लाट हूंदो आहे जेका असां उनजी माप था वठूं या आम तौर ते जेको रस जेको तरीक़ो थिए थो पंहिंजी माप जेका वठूं था एवरेजली जेके ॿूटनि जो तइदादु अचे थो 60 खां 65,000 ॿूटा फी एकड़ ते आम आबादगार असांजो लॻाए थो। हाणे जेकॾहिं हिसाबु कजे त उनजो सबबु छा आहे जेको घटि थियनि था? आबादगार त कोशिशि करो त मां वधि खां वधि ॿूटा हणां, उनजो सबबु छा आहे? ॿिज जो नर्सरीअ में घटि थियणु? बिल्कुलु इहो ई सबबु आहे। छो त उहा खाइण
कुअनि जो खाई वञणु, ॿिज महांगो आहे असांजो, जी जी हिकु त महांगो आहे, जो कमटेड जेको हाइब्रिड जो ॿिज आहे उहो 6 किलोग्राम फी एकड़ जे लाइ आहे। पर आम तौर ते आबादगार जेके थैली जेके इस्तेमालु कंदा ॿिनि कलनियूं अचनि थियूं 5 किलोग्राम फी एकड़ ते इस्तेमालु कंदा हिकु ठीकु इहो। हाणे ॿेजारो जॾहिं पोखिजी वियो त उन खां पोइ ॿेजारे जेका रिसर्च जा इदारा असांखे ॿुधाइनि था उहे ॿुधाइनि था 6 खां 7 किलो 6 किलोग्राम 6 खां 7 किलो 7 किलोग्राम फी एकड़ ते जो सिफारिश थियल आहे। कंपनियूं जेके सिफारिश कनि थियूं जी जेकी हाइब्रिड जिन्सूं ठाहिनि थियूं उन्हनि जो लेवल जेको लॻल आहे उनजो, त उन में बि इहा ई सिफारिश हूंदी आहे 6 खां 7 किलोग्राम फी एकड़ ते तव्हां लॻायो। पर असांजो आम आबादगार 5 किलोग्राम छो महांगे हुजण जे करे पोइ 5 किलोग्राम फी एकड़ जे हिसाब सां उहो इस्तेमालु कंदा। हिकु त ॿिज असां घटि था लॻायूं, ॿिए नंबर ते वरी ॿेजारो जेको असां पोखिजी थो वञे, जीअं तव्हां ॻाल्हि कई अथव उन्हनि जो कुअनि जो हमिलो थी वियो, जी ॿेजारे जो नुक़सानु थी वियो, या कंहिं सबब जे करे ॿेजारो माना उन में पुटाड़ो घटि थियो, सही त इन में बि जेको आहे सो असांजो ॿिज घटि हुजण जे करे पोइ आबादगार चवंदा आहिनि हाणे जेको ॿिज आहे हिन खे पूरो करिणो आहे, हिनखे पूरो करणु भले उहो थी थिए पोइ विथड़ल को थी वियो या कीअं। असांखे यकीनी बणाइणो पवंदो, ॿिज असांखे एतिरी बारियुनि जो ठाहिणो पवंदो त जीअं असांजे एकड़ जे हिसाब सां जेका ज़मीन आहे 2 जरेबनि जी, त उन में असांजा ॿूटा जेका तव्हांजे अथव उन में जेके तीला अचनि 2 तीलनि जे हिसाब सां त 2 लख थी वेंदा। 80,000 असां जेको आहे सो लॻाइणा असांखे 2 तीला आहिनि हाइब्रिड जिन्स में, जी ऐं जेका ओपी वैरायटी आहे उन में 3 तीला असां लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे ऐं जॾहिं 2 तीला असांखे लॻी या 80,000 मरायूं लॻी वयूं या लख साईं मरायूं लॻी वयूं, यकीनी बणिजी वियो ज़बरदस्तु। हाणे उन खां पोइ असांजो ॿियो मरहलो थो अचे, 2 मरहला ख़ासि था अचनि, हिकु गंदगाह ते कंट्रोल, ॿियो जेको आहे सो असांजी हिन जी खुराक जो बंदोबस्तु फर्टिलाइज़र। हाणे असां असां वटि हिते हिकिड़ी ॿी बि मां एड करणु चाहींदुसि हिन पॉइंट में एड करणु चाहींदुसि त जेकॾहिं असां भले असां हाइब्रिड वठी आया आहियूं ऐं उहा प्योरिटी उन्हनि जी मेंटेन थियल आहे ऐं तस्दीक थियल कंपनियूं जी असां वठी आया आहियूं, पर उनजे बावजूद बि कंपनी जे बैग मां जेका उहा आहे उहे अहिड़ा हल्का ॿिज बि निकिरी सघनि था जेके वज़न में हल्का हूंदा ऐं उहे फुटंदा त सही, उन जर्मिनेशन थींदी आहे, पर उनजी जेका जेको कुवत आहे उहा सिहतमंदी वारी तरफ़ न आहे ऐं उहे बि असांजे रोंबे में शामिलु था थी वञनि ऐं असां रोंबो ॿनी में उहे बि शामिलु करंदा छॾियूं। इन जो तरीक़ेकार जेको आहे उन खां इन जे बचाव जे लाइ तरीक़ेकार ही आहे जेके आबादगार वठी आया आहिनि पोखण खां अॻु में। हीअं त हाणे ॿिज पोखिजी विया आहिनि, तक़रीबन रोंबो शुरू थी वियो आहे, पर आबादगार खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे, ॼाण हुजणु घुरिजे त इन खे हल्कनि ॿिजनि खे ख़तमु कीअं असां करे सघूं था शुरूआति में। उहो ईअं आहे त जेतिरी असांजे जेको आहे जेकॾहिं असां 5 किलो आहे त असां 6 किलो पाणी खणी उन में लूणु मिलाए करे असां ॿिज खे असां हुन में डिप कंदासीं, जेके हल्का हूंदा तरी बीहंदा, बिल्कुलु उन्हनि खे असां जॾहिं तरी बीहंदा त असां उनखे ॿाहिरि हारे छॾींदासीं। बाक़ी जेको ॿिज आहे हुन मां पाणी कढी वरी हुनखे वॉश करिणो आहे, वरी धोइणो आहे, जीअं लूणु जेको लूण वारो पाणी आहे उन में निकिरी वञे। उन खां बाद में असांखे उहो पोखणो आहे। इहो हिकिड़ो बहितरीनु जामिद असां तरीक़ो वटि आहे। आम तरीक़ो इहो न आहे। आम तरीक़ो आबादगार कनि ईअं था जेको आहे पाणी जेको आहे ॿारनि में भरे करे मथां छटर करे था ॾियूं, पिसाइण वारो जेको अमल आहे असां वटि आम रवाज़ इहो न आहे। हा पर असांखे इहो यकीनी बणाइणो पवंदो त जेके असां थैलियूं वठी था अचूं या आम ओपी वैरायटी जेको बि ॿिज असां पोखियूं त उन सां छा थींदो त इहे हल्का ॿिज जेके हूंदा आहिनि या त उहे माना खस हूंदा आहिनि, या वरी उन्हनि में छा हूंदो आहे त जेको आहे सो को जीत वग़ैरह जे करे या माना सिहतमंद जेको ॿिज न हूंदो आहे बीमारीअ जे करे तरी पवंदो आहे, उहो असां सेपरेट मुंड में ई करे छॾींदासीं। इहो बहितर तरीक़ो आहे, लाज़मी तौर ते यकीनी बणाइणो पवंदो आहे आबादगारनि खे त ईंदड़ साल हिन ॿेजारा असां पोखिजी विया आहिनि, ईंदड़ जो हुननि जी ॼाण लाइ गुज़ारिश कयूं था त पंहिंजा ॿिज जेके आहिनि से बहितर नमूने सां ॿेजारे में जीअं असांजो सिहतमंद ॿिज जेको ॿेजारो ठहे न सिहतमंद बीमारियुनि खां पाक हुजे, उन्हनि में जीत बि न हुजे ऐं जेको आहे सो असांजो उन में पुटाड़े जी सलाहियत बि सुठी हुजे, जेके मूल दाणा आहिनि या मरियल दाणा आहिनि त उहे बि हुन खां धार थी वञनि। ॿेजारे खे कढण वारो जेको माण्हू आहे, मज़दूर आहे या हारी आहे, उनखे वक़्त जी तंगीअ जे करे या ज़मीन जी सख़्ती जे करे कुझु उते मसइला बि थियनि था, उन मुंतक़िल करण वक़्तु उनजो पाड़ू जेको आहे न उहो डिस्टर्ब बि थियनि थी पियूं, त इन जो ख़्यालु जेको आहे आबादगार कीअं करे? ऐं छा आहे त असां वटि आम तौर ते आबादगार इहो चवंदा आहिनि त ॿेजारो असां पोखियोसीं, जेका वसम जो हूंदा न वसम, त वसम ॾियण जो मक़सदु इहो हूंदो आहे त ज़मीन जीअं असांजी उन खाक जे करे नरम थिए। जी पुराणे दौर में
असांजा आबादगार भाइरनि वटि माल मता घरनि में हूंदो हो, उन मां जेको उथाण जो भाण सां थींदो हो त उनखे नंढियूं ॿारियूं पंहिंजी सुठी जॻह ते मथां जी जॻह ते जीअं बरसाति में जेके ॿुॾी न वञनि, जी मथां जी जॻह ते मिटीअ खे पहिरियों उनखे सुठे नमूने सां हर्ब ॾेई करे ॿारियूं ठाहींदा हुआ। जी जी पर हाणे तक़रीबन जेके नंढियूं ॿारियूं हारी भार ठाहिनि था त कुड़र सां ई माण्हू तयारु था कनि, जंहिंसां सख़्तु ज़मीन में सख़्ती हिकिड़ी रहे थी। अॻ में असांजी किले जी सॉइल आहिनि, सख़्तु ज़मीनूं आहिनि, जी त उन में जॾहिं बरसाति आई असां पोइ आबादगारनि खे बि इहा सलाह ॾिनी त छो त ज़मीन घणी ख़राबु थी वई बरसाति जे पाणी में, उन्हनि खे इहो बि असां सलाह ॾिनी त जेके ॿेजारे जूं ॿारियूं आहिनि उन्हनि में वारीअ जो इस्तेमालु कजे, वसांव बि कजे पर वारीअ सां अञा नरम थींदियूं, ऐं उनखे जेके ॿारियूं असां ठाहियूं त उनखे रोटावेट कजे, मुकमिल नरम कजे। नरम करण खां बाद में उन में असांखे जेको आहे सो वसांव ॾेई करे विथाणे भाण जी वसांव ॾींदासीं, उन सां तह उन जो घणो थींदो। ऐं जेका आमतौर ते कुटे पलाल जी जेका कनि था आबादगार, त उन सां उन जो तह नथो ठहे, तह न थियण जे करे ज़मीन नरम नथी थिए। अॻिते हली जंहिं महिल ॿिजारो असांजो वॾो थिए थो त उन मां असां जेको ॿिजारे जूं कढूं था त पोइ पाड़ूं ज़ख़्मी थी थियूं पवनि, ज़ख़्मी पाड़नि वारो जॾहिं असां उहो मरायूं, असां लॻायूं था, तीला लॻायूं था, ज़मीन में वरी उहे ईअं पलाल वांगुरु सड़ी था वञनि। जेके बथा लॻायूं त ॿिनि मां ज़रूरु उन में हिकु दफ़े साड़ो अचे थो। कोशिशि कजे त असां ज़मीन में खे अहिड़ो नरम कयूं जीअं पटण महिल। ॿिए नंबर ते अॼुकल्ह जेको आहे सो वसांव खां पोइ वसांव जॾहिं मुकमिल ठरी वञे ऐं ॿिजारो जेको आहे सो पोखे था छॾियूं ॿिज, उन खां पोइ ज़मीन में वर्मी कंपोस्ट जो बि असां इस्तेमालु करे सघूं। वर्मी कंपोस्ट सां असांजी ज़मीन जेका नरम थींदी। पर आबादगार ॿाहिरि असां वटि जेको लोकल जेको तरीक़ो इस्तेमालु थींदो आहे, साईं ॿिजारो लॻी वियो, मरायूं बीठियूं, उनखे माना ॿिजारे कढण खां अॻु में 4-5 ॾींहं अॻु में हुनखे DAP ॾेई छॾींदा आहिनि। अच्छा अच्छा। त पोइ DAP ॾियण जो मक़सदु हुननि जो इहो हूंदो आहे साईं, पोइ हुनखे माना खुराक जे लाइ न ॾींदा आहिनि, हो चवंदा आहिनि त DAP ॾियण सां ज़मीन में ॻर थी थिए, नरम थिए थी ज़मीन। नरम थिए थी। नरम करण जा ॿिया तरीक़ा आहिनि। DAP ॾियण सां इहो थींदो, जेके 2 ॾींहं असां देरि कंदासीं, 5-6 ॾींहं असांखे लॻी विया, त इन्हनि 5-6 ॾींहंनि में ॿिजारो अञा पाड़ हेठि हणंदो, नाज़ुक पाड़ूं कचड़ियूं पाड़ूं नयूं कढंदो। जॾहिं असां वरी ॿिजारो कढंदासीं उहो नाज़ुक कचड़ियूं पाड़ूं वरी साॻियो जेका ज़ख़्मी थी पवंदियूं ऐं ॿिजारे खे माना नुक़सानु थींदो। त कोशिशि कजे त DAP खे हिनखे में हरगिज़ इस्तेमालु न कजे। उन जी जॻह ते असां वर्मी कंपोस्ट जो जॻह इस्तेमालु कंदासीं त उहो ज़मीन खे भुरभुरो बि कंदो, नरम बि कंदो। पर उन सां गॾोगॾु वर्मी कंपोस्ट में जेके असांजा खुराकी जुज़नि जा ट्रेस, माना तमामु थोरे मिक़दार में हिकिड़ो खुराकी सपोर्ट बि असांजो जेको आहे वर्मी कंपोस्ट उन्हनि मराइनि खे ॾेई सघे थो, ॿिजारे खे ॾेई सघे थो। ॿिजारो हिकिड़ो माना सुठे माहौल में हुनखे जो माहौल हूंदो, सीड बेड हूंदो, उहो तमामु बहितरीनु हूंदो ऐं उन में जेको आहे सुठे नमूने सां उहो पंहिंजी वाध बीज कंदो। छा असद साहब हिनखे ॿिजारे जूं जेके असांजो ॿारियूं आहिनि जेके असां मुंतक़िल करणु चाहियूं था ऐं कढिया आहिनि, इन वक़्तु असां ज़िंक इन जो इस्तेमालु करे सघूं था? बिल्कुलु करे सघूं था। जेके उहो छा तरीक़ेकार आहे ज़िंक इस्तेमालु करण जो? ज़िंक हिकिड़ी जेके ॿूटा आहिनि, जॾहिं बि को ॿूटो स्ट्रेस में हूंदो आहे। हा, न ही क्वेश्चन जेको असां मुंहिंजो आहे उहो माना पाड़नि खे जेका ज़िंक लॻाइण जो तरीक़ेकार जेको आहे, जंहिंमें मलूल ठाहिजे थो। कॾहिं त छो त इहे तरीक़ा असां मुरवज न आहिनि, पर जेकॾहिं असां ज़िंक खे महलूल ठाहे पाणीअ जो माना सोल्यूशन ठाहे करे ऐं उन में पाड़ूं असां जेको मरायूं आहिनि उनखे डिप कयूं, डिप करे बाद में असां ट्रांसप्लांट कयूं त पोइ बाद में असांखे ज़िंक ॾियण जी ज़रूरत आहे। जी बिल्कुलु। अॼु पॉइंट मुंहिंजी इहा ई आहे, गुज़ारिश इहा ई आहे त जेकॾहिं आबादगार इन वक़्तु जेकॾहिं ज़िंक जी ख़्यालु करे थो त उन पाड़नि में जेका हुन हथियूं कढियूं आहिनि, जेके प्रोबे में मुंतक़िल करणियूं आहिनि ॿिजारे मां नर्सरी मां, इन खे जेकॾहिं ज़िंक जे महलूल में डिप करे छॾे, रखी छॾे कुझु टाइम जे लाइ, त उहे उन ते लॻी वेंदी, ज़िंक लॻी वेंदी ऐं उहा जेकॾहिं असां मुंतक़िल कंदासीं त पोइ जेको आबादगार इहा शिकायत करे थो त मुंहिंजे ज़मीन में मराई हणण खां बाद में सड़ी वई आहे, त उहा सड़ण वारो अमल घटि थींदो, छो त जेका हुनजी ज़िंक लॻियल आहे उनखे फुटण में खुराक ज़िंक जो जेको फंक्शन आहे न साईं, जी साईं, त उहो हार्मोन्स खे एक्टिवेट थो करे। जी, जंहिं शुरूअ में असां ॾींदासीं त हुनजी जेको वात बीज वारा हार्मोन आहिनि उहे माना शुरूअ में ई जेको आहे सो एक्टिवेट थी वेंदा ऐं जेको आहे सो असांजी जेको आहे सो उनजी खुराक जेका आहे, ॿी खुराक खणण में जेको आहे सो हुनखे ॿूटे खे उन्हनि मराइनि खे तमामु घणी आसानी थींदी। जेकॾहिं असां इन तरीक़े सां कयूं त हिन में असांजी बचति बि थींदी।
छो त हेॾा कीमई भाण महागान ज़िंक जी 2500 खां 3000 रुपया थैली लॻी पई आहे, जी जेका हिकु जरेब अधु जरेब जे लाइ आहे। ॿ बिल्कुलु थैलियूं ॾियूं था त घटि में घटि 5 खां 6000 रुपया ज़िंक सल्फेट जो असांखे ख़र्चु अची थो। बिल्कुलु पर सही। जेकॾहिं महलूल ऐं लिक्विड वारो तरीक़ो तव्हां चओ था त इहो सॼी दुनिया में इहो राइज आहे। इन सां जेकॾहिं उन्हनि जी पाड़ुनि खे असां पाण कंहिं माना कंटेनर में रखी करे ऐं कुझु वक़्त लाइ रखी ईंदासीं, जेके हथियूं जेके आहिनि ऐं उहे डिप थियल हूंदियूं असांजी ज़िंक जे सल्फेट जे जेको आहे सो महलूल में, त इन सां छा थींदो त शुरूअ खां वठी माना हुनजी माना हिकिड़ी जेका हार्मोन्स जी एक्टिविटी हूंदी उहा तमामु तेज़ थींदी, जंहिंसां हुन में खुराक ज़मीन मां खणण जी सलाहियत बि वधी वेंदी। जी जी ऐं उन खां सवाइ जेके हुन में जेको क्लोरोफिल वग़ैरह जेको शुरूअ में जेको डैमेज थिए थो, हुनखे स्ट्रेस वग़ैरह अचे थो ट्रांसप्लांटिंग जे करे, हिकु जॻह खणी करे ॿिए हंधि मुंतक़िल कयूं था, त उहो डैमेज खे जेको आहे सर्वाइव करे थो वञे बहितर नमूने सां, बूटो पंहिंजी वाध जी करे थो। जी जी प्रोग्राम सां सताक सिंध जारी आहे। असद साहब सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। ICT जो हेल्पलाइन नंबर हेठि स्क्रोल थी रहियो आहे 031116461111। हिन नंबर ते ऑफिस जे टाइम ते तव्हां पंहिंजे ज़रई मशवरनि जे फसल जे लाइ ज़रई मशवरा हासिलु करे सघो था असांजे ज़रई माहिर खां, या असांजो ज़रई माहिर तव्हांजे ज़मीन जे वेझो जेकॾहिं मौजूदु आहे त तव्हांजी ज़मीन खे विज़िट करे चकास करे तव्हांखे ज़रई मशवरा तव्हांखे ॿुधाए सघे थो ऐं फसल जी सिहतमंदी या ॿी मैनेजमेंट या सार संभाल जे लाइ तव्हांखे आगाही ॾेई सघे थो पियो। असद साहब सां असांजो गुफ़्तगू जारी आहे। असद साहब खां असां सिखियासीं त नर्सरी या जेका मुंतक़िल या उहा कहिड़े नमूने सां असां कयूं। असांखां असद साहब खां हाणे असांजो क्वेश्चन इहो आहे त जेका खुराक जो राइट टाइम राइट जॻह सही वक़्तु सही मिक़दार वारो जेको असूल आहे खुराक जो, उहो असां हाणे सिखंदासीं त उहा सही वक़्तु कहिड़ो आहे, सही जॻह कहिड़ी आहे, सही भाण कहिड़ो आहे, जेको असां पंहिंजे फसल खे ॾियूं ऐं असां पंहिंजा जेके इनपुट मां भरपूर खां भरपूर फ़ाइदो वठी करे ऐं फसल जी मणकती उहा वधायूं। असद साहब त असांखे इहा तव्हां ॿुधायो त सही जॻह भाणनि जी कहिड़ी आहे। हिकिड़ो आहे DAP जो भाण, फास्फोरस जो भाण आहे, ॿियो आहे यूरिया जो भाण, टियों पोटाश आहे, टियों असां ॾिठोसीं त माइक्रोन्यूट्रन जी बि अहमियत आहे जंहिंमें ज़िंक आहे, बोरान। सही भाण सही वक़्त ते सही जॻह ते आबादगार कीअं इस्तेमालु करे? तमामु बहितर मौज़ू आहे साईं। इन में ई जेको आहे सो असांजी जेका पैदावार असांजी जेका लहे थी, घटि जेका पैदावार लहे थी, असां पोटेंशियल ताईं अञा ताईं न पहुता आहियूं। त असां कीमियाई भाणनि जो जेको सही इस्तेमालु आहे, जेके 4 सही उसूल आहिनि उन्हनि खे फॉलो नथा कयूं। हाणे 4 सही उसूल जिन में तव्हां ख़ासि तौर ते ज़िक्र कयो, सभ खां पहिरियों त सही क़िस्म जो भाण असांखे इस्तेमालु करणु घुरिजे। ॿिए नंबर ते उनजो मिक़दार केतिरो हुजे। 3 नंबर ते उनखे कहिड़े वक़्त ते इस्तेमालु कजे ऐं 4 नंबर ते कहिड़ी जॻह ते इस्तेमालु कजे। 4 अहम इहे उसूल आहिनि असांजे फर्टिलाइज़र इस्तेमालु करण जा। छा असां हिननि चइनी उसूलनि ते अमल पिया आहियूं? असां वटि आमतौर ते थींदो आहे भाण जेको ॾींदा आहियूं त उहो ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं बाबा आम आबादगार जेको ॾिए थो हिकु कारो ऐं अछो। ॿिए नंबर ते उनखे पंहिंजे वक़्त जे हिसाब सां असां नथा ॾियूं, सिर्फ़ु भाण। जॾहिं त कीमियाई भाण इस्तेमालु करण लाइ ॿूटे खे जेका मुकमल खुराक आहे उनजो बैलेंस रखिणो पवंदो असांखे, जिन में ख़ासि तौर ते फास्फोरस नाइट्रोजन पहिरें नंबर ते जेको असांजे ॿूटे जी खुराक जुज़ो आहे, ॿिए नंबर ते फास्फोरस, 3 नंबर ते पोटाश ऐं माइक्रो न्यूट्रिएंट्स में 2 जेके न्यूट्रिएंट आहिनि, हिकु ज़िंक ऐं ॿियो जेको आहे सो असांजे बोरान जो जेको इस्तेमालु आहे उहो बि अॼुकल्ह लाज़मी थी वियो आहे। त इन्हनि सभिनी खे असां बैलेंस सां जेका ठाहींदासीं इनखे चवंदासीं बैलेंस बट मुतवाज़न खुराक जो इस्तेमालु। त हाणे सभ खां पहिरियों अचे थो त असां कहिड़ो भाण इस्तेमालु कयूं। हाणे सारियाली फ़सुल में जेको कारो भाण असां वटि आम तौर ते इस्तेमालु थिए थो उहो थो थिए DAP ऐं फास्फोरस जो सॼी दुनिया में सस्ते में सस्तो सोर्स जेको आहे उहो आहे DAP। जेकॾहिं ॿियनि भाणनि सां असां जेके भेट कयूं जेके फास्फोरस कंटेनिंग आहिनि, जिन में SSP अची थो वञे, नाइट्रोफास अची थो वञे, मोनोअमोनियम फास्फेट अची थो वञे। हाणे इन्हनि जे फास्फोरस कंटेंट जेका आहे बोरिन में ऐं DAP जे कंटेंट में फास्फोरस जी जेकॾहिं पर किलो जे हिसाब सां रेट ॾिसंदासीं त उहो असांखे DAP में मिलंदो। पर असांजी जेको आहे सो ज़मीनी सूरत हाल खे ॾिसी करे, जेकॾहिं असांजी ज़मीन घणी कलराठी आहे
त उन सूरत हाल में कलराठी ज़मीन में असांजो जेको DAP जो इस्तेमालु आहे, जेकॾहिं असां वटि कैल्शियस सॉइल आहे जंहिंमें कैल्शियम कार्बोनेट जो मक़दारु वधीक आहे, छो त ज़मीन जी चकास ज़रूरी आहे। चकास में असां ॾिसूं त ख़ासि तौर ते असां सेलेनिटी वारे पोर्शन खे ॾिसूं, छो त असांजी ज़मीनूं मोस्टली जेके आहिनि से कलराठी ज़मीनूं ऐं कैल्केरियस सॉइल्स आहिनि। असांजे सिंध जूं ख़ासि तौर ते पाकिस्तान जूं जेके दरियाई ज़मीनूं मैदानी इलाइक़नि जूं, जेकॾहिं कैल्केरियस कैल्शियम कार्बोनेट आहे, असां फास्फोरस ॾियूं था, DAP में फास्फोरस मौजूदु हूंदो आहे, H2PO4 अर्धो फास्फेट। कैल्केरियस सॉइल्स में छा थींदो, कैल्शियम जेका आहे उहा रिप्लेस कंदी कैल्शियम फास्फेट ठाहींदी, उतां हाइड्रोजन खे रिप्लेस कंदी। पोइ छा थींदो, जेको असांजो फास्फोरस आहे DAP में उहो इनसॉल्युबल थी वेंदो, ॻरंदो घटि। जॾहिं ॻरंदो ई देरि सां असांखे माना सही ॾिनोसीं, सस्तो त आहे, पर असांखे पंहिंजी ज़मीन जे हिसाब सां ॾिठोसीं, असां DAP जो इस्तेमालु कयोसीं, पर असांजी कैल्केरियस सॉइल हुजण जे करे असांजो फास्फोरस हुन में जेको DAP इस्तेमालु कयोसीं उनजो इनसॉल्युबल अणॻरंदड़ थी वियो। त इन जे लाइ सभ खां पहिरियों लाज़मी तौर ते हर आबादगार खे पंहिंजी 3-4 सालनि खां पोइ पंहिंजी ज़मीन जी चकास कराए, ख़ासि तौर ते सेलेनिटी वारी जेका चकास आहे उहा कराए। उन में असांखे ख़बर पए त असांजी ज़मीन जी सूरत हाल छा आहे, उन मुताबिक़ असां ज़मीन में भाण ॾियूं। जेकॾहिं कैल्केरियस सॉइल आहे असांजी ऐं कलराठी ज़मीन आहे, त उन में सही फास्फोरस जो जेकॾहिं असां इस्तेमालु कंदासीं सोर्स, जंहिंमें SSP असां वटि अची थो वञे, ऐं उन सां गॾोगॾु असां वटि नाइट्रोफास बि अची थो वञे, जेको असांजो तेज़ाबी भाण आहे। उन में pH घटि आहे, जॾहिं त असांजी DAP जी अञा वधीक आहे। इन में वरी फॉर्म जेको आहे असांजो चेंज आहे, H2PO4 आहे असां वटि, DAP में H2PO4 आहे, हाइड्रोजन उतां रिप्लेस थी वञे कैल्शियम सां। त असांखे इहो ई सोर्स सिस्टम आहे। वरी जेको SSP आहे उनजी वरी हिकिड़ी एक्स्ट्रा जेका त ख़ूबी आहे, त उन में असांजो जिप्सम बि पियल आहे। जेकॾहिं असां SSP जो, पर शर्त इहो आहे, ॿियो नंबर जेको रूल असां लागू थींदो त उन मिक़दार सही इस्तेमालु कयो। मिक़दार जो जेको क्वेश्चन आहे इहो तमामु अहम आहे, छो त आबादगार खे चूंड त कई, ज़रई माहिर हुनखे ॿुधायो त तुंहिंजी हुनजी रिपोर्ट बि हुनखे ॿुधायो त तुंहिंजी ज़मीन जेका आहे उहा डंगाशी आहे, ऐं उन में SSP घणो इस्तेमालु करे, DAP जेकॾहिं इस्तेमालु करे त सुठी ज़मीन आहे, जेके लोमी सॉइल आहे त DAP इस्तेमालु करे त DAP घणो इस्तेमालु करे, इहो ज़रूरी माहिर हुनखे ॿुधाईंदो। त मिक़दार जे हवाले खां तव्हां असांजे आबादगारनि खे ॿुधायो त मिक़दार केतिरो, कीअं उहा ॿोरियुनि में काउंट करे या हिसाब किताब लॻाए। आमतौर ते साईं जेको असांजा आबादगार भाउ इस्तेमालु कंदा आहिनि उहो कंदा आहिनि बोरीअ जो हिसाबु। DAP जा हिकु बोरी असांखे एवरेजली, पर हींअर जीअं महांगो थियो आहे, 16-17 हज़ार रुपया अचे DAP जो रेट लॻो आहे। त हाणे आबादगार इन सोच में आहिनि, जीअं फील्ड में वञूं था आबादगारनि वटि, अल्टरनेट। हाणे अल्टरनेट आबादगार खे जेका एडवाइज़री ॿाहिरां आम माण्हू खां जेका मिले थी पंहिंजी जेको हुन हिसाब सां, हाणे उते वेठा आहिनि आबादगार चवंदा बाबा इन जे अल्टरनेट असां वटि ह्यूमिक एसिड, सल्फर जो इस्तेमालु। के माण्हू वरी उनखे इहा सलाह था ॾियनि त ह्यूमिक एसिड सल्फर जेके तव्हां कंदव, DAP खे छॾे ॾियो, ऐं ज़मीन में मौजूदु जेको इनसोल्युबल फास्फेट पियो आहे उनखे सॉल्युबल बणाईंदा। इहो कॾहिं बि हरगिज़ अल्टरनेट न आहे असांजो। ठीकु आहे। अल्टरनेट असांजो भाण ई थी सघे थो, उहो ई फास्फोरस वारो। हाणे जेके सिफारिशूं अचनि थियूं, तव्हांखे वधि में वधि पैदावार वठणी आहे, पोटेंशियल तरफ़ वञिणो आहे, हाइब्रिड जिन्स ॾे थी असांखे 120 मण फी एकड़ ते, कंपनी दावा थी करे। ऐं उन जी सिफारिश जेका आहे खुराक जी फास्फोरस जी, उहा तक़रीबन 35-40 किलोग्राम फी एकड़ ते। हाणे असां पंहिंजी DAP में ॾिसूं त ॿोरीअ में केतिरा किलोग्राम आहिनि, 23 किलोग्राम। आम आबादी DAP जे हिकु ॿोरीअ में 46% फास्फोरस आहे, नाइट्रोफास में वरी उन खां अञा घटि, उन में 20% आहे, SSP में 18% आहे। हाणे इन टिनी जी भेट था कयूं, त हाणे 46 असांखे खपे थो 40 किलोग्राम हाइब्रिड जिन्स जी फी एकड़ जे लाइ फास्फोरस P2O5, जॾहिं त असांजी DAP में मौजूदु आहे 46%, 100 किलो ते 50 किले जी ॿोरीअ में 23 किलोग्राम आहे। अॻ में ई असां अंडर डोज़ आहियूं, अॻ में ई असां हिकु ॿोरीअ ते आहियूं, त उन मां पैदावार ज़ाहिर आहे असांखे अंडर डोज़ सां 120 मण त कोन ईंदी असां वटि। जेका सिफारिश अचे थी त 40 किलोग्राम तव्हां फास्फोरस ॾींदव, तव्हांजो अनु ठहंदो। असांजे हिकु ॿोरी 23 किलोग्राम। असां कॾहिं बि
जेको आहे सो 120 ते पहुची न सघंदासीं जेसि ताईं असां उहा खुराक असां नुमाइशी प्लाट जेके रखिया आहिनि डिमांस्ट्रेशन जेका कई आहे सिफारिश ते कई आहे जंहिंमें तक़रीबन असां पोणियूं 2 ॿोरियूं विरायूं आहिनि DAP जूं जंहिंसां यकीनी तौर ते असां 105 मण खया आहिनि हाइब्रिड जिन समूह फी एकड़ ते आम आबादकार जेको इस्तेमालु करे थो हिकु ॿोरीअ जे हिसाब सां उन्हनि जा 75 खां 80 मण ताईं अचे थी पर इहा बि भली ज़मीन में एवरेज जेकॾहिं असां ॾिसंदासीं त 65 खां 70 मण आम आबादकार खणे थो सो बि DAP जी हिकु ॿोरी ॾींदो त जेकॾहिं इहा बि असां बंदि करे छॾींदासीं 3 जहिड़े बंदि ते जेकॾहिं 1.5 एकड़ ते असां हिकु ॿोरी ॾींदासीं यकीनी तौर ते अञा असांजी पैदावार घटि थी सही त असां चयोसीं त जेको आहे सो सही सो असां DAP खे तव्हां अल्टरनेट था ॾियो था जेको आहे सो SSP में आहे 18% 9 किलोग्राम फी 50 किले जी ॿोरीअ में आहे हाणे 9 किलोग्राम खे 40 सां जेके पूरो कयूं त केतिरो थी वेंदो 4 ॿोरियूं तक़रीबन 4.5 ॿोरियूं फी एकड़ ते पर ॿियो न असां जेकॾहिं हिकु ॿोरी जेका आम इस्तेमालु कयूं था DAP जी उन जेतिरो करण लाइ घटि में घटि असांखे जेको आहे सो 3 ॿोरियूं इस्तेमालु करणियूं पवंदियूं ॿियो 2 ॿोरियूं ॿिनि सां असांजो छा थींदो 18 kg थींदो 2.5 ॿोरियूं जॾहिं ॾींदासीं तॾहिं असां 23 किलोग्राम असां पूरा कंदासीं DAP वारा जेकॾहिं असां DAP जे हिकु ॿोरीअ खे रिप्लेस था कयूं SSP सां वरी प्लस में असांखे इन में नाइट्रोजन बि ॾियणी पवंदी बेस में छो त SSP में नाइट्रोजन मौजूदु SSP में नाइट्रोजन न आहे सिर्फ़ु फास्फोरस जी यूनिट आहे त हाणे असांखे इहो बि ॾिसणो पवंदो वरी ख़र्च खे बि ॾिसणो पवंदो त DAP ते में नाइट्रोजन बि मिले थी असांखे 9 किलोग्राम होॾां असांखे 23 किलोग्राम फास्फोरस बि मिलियो SSP जूं 2.5 ॿोरियूं कयूंसीं अधु ॿोरी यूरिया जी ॾिनीसीं